नासिन अवां सां ख़बर शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट जे जज जस्टिस सलाउद्दीन पवर सकाफ़त खाते खे अहम हुकुम जारी करे छॾिया आहिनि। अवां खे अपडेट कयूं पिया। अदालत सिंध जे तारीख़ी मागनि जी बहालीअ लाइ कमेटी जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां मुअन जो दड़ो कोर्ट ॾिजी भंबोर रोडी हिल्स बाबति मालूमात जदीद तरीक़े सां फराहम करण जी हिदायत कई आहे। अदालत पारां सखर, हैदराबाद, शिकारपुर जे क्लॉक टावर्स खे बहाल करण जो बि हुकुम ॾिनो वियो। अदालत पारां भंबोर समेत 10 तारीख़ी हंधनि ते मालूमाती डेस्क बनाइण जो बि हुकुम ॾेई छॾियो। सियाहनि खे महफ़ूज़ माहौल जी फरहामी लाइ केपी हुकूमत जहिड़ो टूरिज़म फोर्स सिंध में जोड़ी वञे। अदालत पारां रिमार्क्स ॾिना विया। जस्टिस सलाउद्दीन पवर जो इहो बि चवणु आहे त सकाफ़ती मागनि खे महफ़ूज़ बनाइण सां तालीमी, माहौलियाती ऐं माली फ़ाइदा हासिल थींदा। सियाहती ऐं सकाफ़ती हंधनि जे बहितरीन सार संभाल सां सियाहत में इज़ाफ़ो थींदो। अवां खे ॿुधायूं पिया त सिंध हाई कोर्ट जे जज जस्टिस सलाउद्दीन पवर सकाफ़त खाते खे अहम हुकुम जारी करे छॾिया आहिनि। अदालत सिंध जे तारीख़ी मागनि जी बहाली लाइ कमेटी जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत पारां मुअन जो दड़ो कोर्ट ॾिजी भंबोर रोडी हिल्स बाबति मालूमात जदीद तरीक़े सां फराहम करण जी हिदायत कई आहे। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म ज़ोरानी। जी आज़म। सिंध हाई कोर्ट सलाउद्दीन पवर ते सिंगल बेंच सिंध जे तारीख़ी ऐं इमारतनि खे महफ़ूज़ बनाइण लाइ सकाफ़त वारे खाते खे लाइ ईंदड़ जेके माण्हुनि जी रहनुमाई करण लाइ मुख़्तलिफ़ सियाहती माग आहिनि, जिन में मुअन जो दड़ो, भंबोर ऐं ॿिया शामिल आहिनि। उते जेको आहे इंफॉर्मेशन डेस्क क़ाइमु करण जी बि जेको आहे हिदायत कई आहे। उन सां गॾोगॾु अदालत जेको आहे सकाफ़ती वरिसे खे महफ़ूज़ बनाइण लाइ ऐं तालीमी, माहौलियाती ऐं माली फ़ाइदनि खे नज़र में रखी उन्हनि खे जेको आहे उन लाइ सहूलियतूं पैदा करण जी बि हिदायत कई आहे। अदालत उन में हिकु जेका माहिरनि खे बदिल कमेटी जोड़ण जी हिदायत कई आहे। उन कमेटी खे गैर मुल्की जेके सियाह आहिनि उन्हनि खे सहूलियतुनि जी फरहमी बाबति उन खां सिफ़ारिश तलब करे वरितियूं आहिनि। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त इहा माहिरनि जी कमेटी उन में जेको असांखे ॿुधाए त जेके परदेही सियाह जेके सिंध में सिंध जा जेके सियाहती माग आहिनि उहे ॾिसणु चाहिनि था त उन्हनि जे लाइ जेको आहे सो उहो सिफ़ारिशूं ॾियनि त जीअं उहे पुरकशिश बणिजी सघनि ऐं उहे गैर मुल्की माण्हू जेके आहिनि उहे सिंध जे इन्हनि सियाहती मागनि खे ॾिसण लाइ अची सघनि। अदालत पंहिंजे हुकुम में इहो बि चयो आहे त कल्चर डिपार्टमेंट में 17 ग्रेड जी जेकी भर्तियुनि जो मयार आहे उहो बि तइ कयो वञे ऐं उनखे रिविज़िट कयो वञे। अदालत चयो आहे त केपी के हुकूमत वांगुरु सिंध में बि टूरिज़म फोर्स क़ाइमु कई वञे, तश्कील ॾिनी वञे जेका जेके टूरिज़म जेके सियाहत लाइ ईंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे सिक्योरिटी मुहैया करे सघनि ऐं उन्हनि जी ॾुखे वक़्त में मदद करे सघनि। जी आज़म ज़ोरानी, अपडेट करण लाइ महिरबानी। सिंध हाई कोर्ट सिंध जे तारीख़ी मागनि जी बहालीअ लाइ कमेटी जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां मुअन जो दड़ो कोर्ट ॾिजी भंबोर रोडी हिल्स बाबति मालूमात जदीद तरीक़े सां फराहम करण जी हिदायत कई। सखर, हैदराबाद, शिकारपुर जे क्लॉक टावर्स खे बहाल कराइण जो हुकुम। जस्टिस सलाउद्दीन पवर रिमार्क्स में चयो आहे त सियाहनि खे महफ़ूज़ माहौल जी फरहमीअ लाइ केपी जहिड़ो टूरिज़म फोर्स सिंध में बि जोड़ियो वञे, सियाहनि खे ॼाण बि ॾिनी वञे।